अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से कडाऊं या संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सुप्रीम कोर्ट में केपीजे ज़िले कर्क में तारीख़ी मंदिर ढाहण ख़िलाफ़ पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। अदालत मार्क्स न आहे त कर्क में तारीख़ी मंदिर जे भरिसां पुलिस चौकी क़ाइम हुजण बावजूद वाक़ियो पेश आयो आहे। मंदिर ते एतिरा माण्हू गॾु थिया त ॻुझा इदारा छा करे रहिया हुआ। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त रुॻो अहलकारनि जी मौतगी काफ़ी न आहे। हिन वाक़िए सां दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी आहे। बलोचिस्तान के इलाइक़े मच में 11 पोरियतुनि जे क़त्ल ख़िलाफ़ कोयटा भरिसां ओलह बाईपास ते हज़ारा बिरादरी जो एहतजाजी धरणो जारी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद साहब ॻाल्हियूं नाकाम। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं वज़ीर आज़म इमरान ख़ान धरणे वारे हंधि न ईंदो तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मुल्क में कातिल कोरोना वायरस वरतियूं फौतुनि जो अंग वधी 10,409 थी वियो। 1,947 नवां केस ज़ाहिर। फॉल केसिस जो अंग वधी 35,707 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जी पॉज़िटिव केसिस जी शरह 5.7% रही। शख्स हूं और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकसद फिक्र है कि कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं दो हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं। दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं। मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी के बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की अॼु 93वीं सालगिरह। गड़ी खुदा बख्श में संदसि मज़ार ते वॾे अंग में जियालनि जी हाज़िरी। भेटा पेश। कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क में जमहूरियत ऐं अवाम जे हक़नि लाइ जदोजहद कई। शहीद भुट्टो एडपी प्रोग्राम जो बुनियाद रखण सां गॾु तालीमी इदारा क़ाइमु कया ऐं गॾियल आइन ॾेई पुठिते पयल तबिके खे सियासत में बाइख्तियार बणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो शहीद भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पैगाम। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि अॼु थी रहियो आहे। इजलास में मौजूदा सियासी मुआशी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। कोरोना वायरस केसनि की रोकथाम बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। 1997 में इस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाबत निज़ाम जो मामलो एजेंडा में शामिल किया वेंदो। फिश प्रोसेसिंग प्लांट्स रजिस्ट्रेशन की जोड़जक एजेंडा में पिणु शामिल कई वेंदी। अॼोकी ॾींहुं ते कश्मीरी हर साल जियां पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पैगाम। अॼु जे ॾींहं ते गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल कश्मीर जी ख़ुदमुख्तियारी तस्लीम कई हुई। कश्मीरी अवाम जे सियासी मुस्तक़बिल लाइ गॾियल क़ौमुनि राय शुमारी कराइण जो वाइदो कयो हो। भारत करारदाद ते अमल कराइण खां इनकारी आहे। हक़ नथो खसे सघे। ख़ुदमुख्तियारी कश्मीरियुनि जो बुनियादी हक़ आहे। असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। मिठीअ में एएसआई के घर में भेणीवे ऐं सालीअ जा फाव ॾिनल लाश हथ अचण वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि जो मिठी थाणे ॾाढो धरणो जारी। एसएसपी थरपारकर सरदार हुसैन नियाज़ी जूं थाणे अंदर मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं नाकाम। नौजवान डूंगर ऐं नारी पबीका भिंगवाड़ के वारसनि मुतालबो किया है त क़तल केस दाख़िल करण खां शुरू कई वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। लालूराइन भरसा गुड़मियारतो में ज़मीन की मालकीता मुगैरी ऐं सोलंगी बिरादरी की बिंदुरियन में झेड़े दौरान ॿिनि ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ पुलिस जी गुड़मियार सर्च ऑपरेशन। झेड़े में मुलविस जवाबदार घर खाली करे विया। का भी गिरफ्तारी
अठहठ मोरी वेझो सुई गैस स्टाफ वटि जवाबदार सरवर भट्टी छुरियुनि सां वार करे पंहिंजी नौजवान धीउ कोसर। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणा अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। मनोड़ो वेझो अठ ॾींहं अॻु रोड़ी कैनाल में टिपो ॾींदे घोटन कांडेरो खान मरीवासी पीरसन खैर मोहम्मद मरी जो लाश जेम्स मोरी वटा हथ। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणा अस्पताल मुंतक़िल कया।